ऑल सिंध एम्पलॉइज अलायंस जे प्लेटफॉर्म ते सब जेके सिंधी मुलाज़िम आहिनि, जेके गवर्नमेंट मुलाज़िमीन आहिनि, उहे सभु हिकिड़े प्लेटफॉर्म ते गॾु थी विया आहिनि ऐं उन्हनि सां जेका नाजाइज़ी जेका गवर्नमेंट कई आहे उन्हनि जी पेंशन में कट जेको हयो वियो आहे ऐं जेको सभिनी खे ख़बर आहे जॾहिं रिटायर थींदो आहे उन्हनि जी जमा पूंजी इहा पेंशन हूंदी आहे हर मुलाज़िम जी। उन में उन्हनि खे सभु कमु कराइणा हूंदा आहिनि, उहा ई उन्हनि जो सरमायो आहे। जॾहिं उन सरमाए मां या जमा पूंजी मां जेकॾहिं केरु कट हणे त असांजे माना रोज़ी में केरु माना सम्झ असांजी रोज़ी छिने पियो। रोज़ी जेको छिने उन सां हज़रत अली जो कौल आहे, उहो तव्हांजो वॾे वॾो दुश्मन आहे ऐं जे तव्हां बर्दाश्त कंदो आहे तव्हां पंहिंजे पाण दुश्मन पंहिंजा पाण आहियो। इन करे असीं इहो बर्दाश्त कोन कंदासीं। असांजे पेंशन में कट हणे असां जेको आहे हींअर 5 ॾींहं 23 खां 27 तारीख़ ताईं जेको आहे हर इदारो गवर्नमेंट जो बंदि रहंदो। उन खां पोइ असांजा लाइमल अॻियां ॿिया बि आहिनि, बिलावल हाउस जो गिराव आहे, उन खां ॿिया ऑप्शन आहिनि, असीं उन ते बाक़ाइदे मनोन अमल कंदासीं ऐं असां पंहिंजे नाजाइज़ी जेको असां थी आहे उहा असां कॾहिं बि उन ते ख़ामोश न वेंदासीं।